हुक्मराननि जा शाही ख़र्च, किरोड़नि जूं गाॾियूं, लखनि जा पेट्रोल, परदेह जा दौरा, बंगला, बोनस ऐं ॿियो घणो कुझु। इहे सभु ख़र्च किथां अची रहिया आहिनि? एतिरियूं अयाशियूं त बर्तानवी अमरीकी हुक्मरान बि कोन था कनि, त पोइ ही ग़रीब मुल्क जा अमीर हुक्मरान किथां पिया एतिरा ॾोकड़ आणनि? ॿियूं सभु शयूं पंहिंजी जाइ ते। अव्हांखे रुॻो 3 एटमनि जो तारीफ़ कराईंदासीं जितां हू उहे सभु अयाशियूं अफोर्ड कनि था। सभ खां वधीक ही पेट्रोल जा हथरादू वधियल क़ीमतुनि मां अरबे रुपया वसूल करे रहिया आहिनि। उन खां पोइ बिजलीअ जे अघनि ज़रिए माण्हुनि जूं मुंडियूं मरोड़े रहिया आहिनि। 3 नंबर ते गैस जे अघनि ज़रिए हू अवाम जी उबती खल लाहे रहिया आहिनि। गैस ऐं बिजली त न हूंदे बि अव्हांखे उन जो बिल भरणो आहे। मुल्क जा हुक्मरान पंहिंजे शहरनि ते एतिरियूं त टैक्सिस लॻाए चुका आहिनि जीअं अमरीका, सऊदी, दुबई ऐं बर्तानिया में परदेही माण्हुनि ते टैक्स हूंदा आहिनि। उतां जा मुल्क एतिरा ॻरा टैक्स परदेहनि ते लागू कंदा आहिनि। असां वटि खणी तरीक़ेकार मुख़्तलिफ़ आहे। गैस, बिजली ऐं पेट्रोल ज़रिए माण्हुनि खे एतिरी रक़म वसूल कई पई वञे ॼण उहे परदेही हुजनि। पर दुनिया जा ॿिया मुल्क परदेहनि खां टैक्स जे बदिले में उन्हनि खे रोज़गार जा ज़रिया बि फराहम कनि था, जॾहिं त उन जे उबतड़ पाकिस्तान में रोज़गार खसियो वेंदो आहे। पाकिस्तान जा हुक्मरान ज़हनी तौर ते परेशान थी चुका आहिनि। सिर्फ़ हिकु साइंसी इजाद हिननि खे मथे में सूर विझी छॾिया आहिनि। उहा साइंसी इजाद आहे सोलर सिस्टम। शमसी तवानाई संदन वायूं बताल करे छॾियूं आहिनि। दुनिया अंदरि हाणे हर शइ बिजलीअ ते अची वई आहे। शमसी तवानाई सां जिते नंढियूं तोड़े वॾियूं गाॾियूं हली रहियूं आहिनि, उते बिजलीअ जो सॼो सिस्टम बि हली चुको आहे। हाणे त हीटर बेड़ा अची चुका आहिनि जेकी शमसी तवानाई ते रद पचा में मददगार साबित थी सघनि था। हिकु ई सोलर निज़ाम जंहिं बिजलीअ खे लत हणी उछलाए छॾियो आहे, उते वरी पेट्रोल माफ़िया खे बि दफ़नाए चुको आहे। न रुॻो एतिरो, पर ॿारण वारे सिस्टम गैस जी मोहताजी बि ख़तम थी वञे थी। हिन मुल्क जो निज़ाम जेको बिजली, गैस ऐं पेट्रोल जे वहिंवार ते हली रहियो हो, हाणे उन 3 शयुनि जी जाइ ते हिकु ई शइ अची चुकी आहे जंहिंजो को बि ख़र्च साम्हूं न आहे। अवाम ईंदड़ वक़्तु उन समूरनि झंझटनि मां निकिरी वेंदो, पर हुक्मराननि जो मथो चकराइजी वियो आहे त हाणे संदन ख़र्च पको किथां हलंदो। अहिड़ी सूरत-हाल पैदा थियण खां अॻु ई मुल्क में सोलर पैनलनि जी क़ीमत में निमाया इज़ाफ़ो ॾिसण में अची रहियो आहे, जंहिं सबबि वाहपेदारनि ऐं सोलर तवानाई में सीड़पकारी कंदड़ हल्कनि में ॻणती वधी वई आहे। रिपोर्टनि मूजिबि मार्केट में मुख़्तलिफ़ गुंजाइश वारनि सोलर पैनलनि जे अघनि में ओचितो वाध रिकॉर्ड कई वई आहे। मार्केट ज़रियनि जो चवणु आहे त फी सोलर पैनल में 7000 खां 9000 रुपयनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। नयनि क़ीमतुनि मूजिबि 585 वाट वारो सोलर पैनल जेको अघु लॻभॻि 18000 रुपयनि में विकिरो थी रहियो हो, हाणे 27000 रुपयनि ते पहुची वियो आहे। अहिड़ी तरह 645 वाट वारे सोलर पैनल जी क़ीमत 22000 रुपयनि मां वधी 31200 रुपया थी वई आहे, जॾहिं त 720 वाट वारे पैनल जो अघु 25000 रुपयनि मां वधी 33500 रुपयनि ते पहुची वियो आहे। मार्केट सां लाॻापियल हल्कनि जो चवणु आहे त रुॻो सोलर पैनल ई न, पर इन्वर्टरनि जी क़ीमत में बि वाध जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। हाणे जॾहिं हुक्मराननि जा सभु दग साइंस रोके रही आहे त ही शायदि बंदूक खणी पाण ई न धाड़ा शुरू कनि, जंहिंसां कचे जा धाड़ेल बि बेरोज़गार थी सघनि था।